देहरकी में आईजी सिंध गुलाम नबी मेमन घोटकी रावंती वारे बचाव बंद आंदल सुंदराणी ते पहुंची वियो। आईजी सिंध शहीद अमानत धारे जो पुलिस पिकेट ते पहुंची इफ्तिताह कयो। आईजी सिंध बचाव बंद ते कायम 60 पुलिस चौकियुनि जो जाइज़ो ऐं तैयार थियल चौकियुनि जो इफ्तिताह कयो। आईजी सिंध सां डीआईजी सखर, घोटकी कश्मोर ऐं सखर जा एसएसपीज़ भी गॾु हुआ। पुलिस चौकियुनि ते शहीद एहलकारनि जा नाला रखिया विया। शहीद एहलकारनि जा वारिस भी चौकियुनि ते मौजूद हुआ। आईजी सिंध खे कच्चे में ऑपरेशन बाबति ब्रीफिंग पिण ॾिनी वई। उन मौके ते आईजी सिंध गुलाम नबी मेमन चयो त उत्तर सिंध में क़बाइली तकरारनि जो वॾो मसइलो आहे। क़बाइली तकरार में धुरियुनि जा ॾोहारी पाण में विढ़ंदा आहिनि। आईजी सिंध गुलाम नबी मेमन वधीक चयो त कच्चे में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन करण सां ई कामयाबी मिलंदी। छा उहा कामयाबी नाहे त पुलिस केतिरनि ई माण्हुनि खे अगवा थियण खां बचायो आहे। गुलाम नबी मेमन जो वधीक चवणु हो त एपीसीज़ बहितर करण सां पुलिस खे सुठा नतीजा मिली रहिया आहिनि। कोशिश आहे त ऑपरेशन में पुलिस जो घटि ऐं धाड़ेलनि जो वधीक नुक़सान थिए। ॾोहारियुनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। ऑपरेशन जा बहितर नतीजा मिली रहिया आहिनि।